ही सब विया काॾे, चङू चो घर में ना हन। काकी बेबुल मेट खाईंदी आहे। ज़रूर पियल हूंदो, पर रखंदी किथे आहे? किथे रखंदी आ, किथे रखंदी आ? हा, छपरीअ में रखंदी आ। भी नोना भी अरे भी हिते छा लाइ आयो आहीं? काके सूमर खे बाबा सॾे पियो, इन लाइ आयो आहियां। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त सूमर सॼो ॾींहुं ओताक ते धिका खाईंदो, तूं हिते धिका खाइण छो आयो आहीं? काकी पोइ ओताक ते ॾिसांसि थो। अबे बे बे बी छोरा भॼी वरी केॾां थो? हा, मां तुंहिंजी अफ़वाननि खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। सची ॿुधाए छा लिकायो अथई? काकी मां भला तव्हांजे घर मां चोरी कंदुसि, साड़े छॾी। आई वाह वाह वाह, बात खोल आ मुआ छो थई मोह ही मेट खाधो अथई? किथे लिकायो अथई मेट? ॾे मूंखे। ॾिस काकी, ॾिस किथे आहे मेट? साड़े छॾी जा सक्का बी खेॾा बी लिकाई त का शइ अथई तो ॾिसां आहे। आई वाह हे लॻई हे ना वरी पेर केॾा तो खिसकाई लिकाई तो? वो शर्म नथो अचई? एॾो सारो थी मेट तो खाई? पी तो तुंहिंजे पी खे ॿुधायां थी। भले पे खे ॿुधाए, मां बि सॼे ॻोठ खे ॿुधाईंदोसि आहे, तूं बि मेट खाईंदी आहीं। ऐं छोरा हो निभागो छोरो, ही वरी मूंखे पाण तो ख़ौर आहे हाणे वरी मूंखे तो ख़ौर करे। मूंखे ख़बर कीअं पई तूं मीठो मेट इते रखियल आहे? हिते त कंहिंखे बि ख़बर कान्हे। हाणे हिन जाइ ॾिसी वरिती आहे, हाणे आउं ॿी कंहिं जॻह ते लिकाईंदसि।